अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी सां 27 रोज़ जी इफ़्तारी कंदासीं। असांजो सुफ़्रो आहे, ज़मज़म आहे, ॾिसो तव्हां ॾिसो था आयात क़ुरान शरीफ़ तलावत पियो करे, तव्हां ॾिसी सघो था माशाअल्लाह सुफ़्रा लॻल। अॼु मस्जिद नबवी में तमामु वॾी रश आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह वॾी तव्हां ॾिसी सघंदा मस्जिद नबवी मेलनि ताईं माण्हू भरियल। अॼु असां सवेर अचणो आयासीं मस्जिद नबवी जे मंदरु। अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॾिसी सघंदा मस्जिद नबवी रश अल्हम्दुलिल्लाह। मस्जिद नबवी इरफान इरफान ज़म प्यारे माण्हू खे अल्हम्दुलिल्लाह इरफान ज़म हिन महिल प्यारंदो माण्हू खे मस्जिद नबवी सुभान अल्लाह। अल्लाह पाक मुस्लमान खे अहिड़ी ज़ियारत नसीब करे।